आज बिल्कुल आम इलेक्शन 2024 के ऐलान का पोइ जेको आहे सरगर्मी शुरू थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां सरगर्मी शुरू कई विया आहिनि। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठुल जे सूबाई तक PS2 में, जिते मौजूदु हिते जे रवासनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त गुज़िरियल हुकूमतुनि में जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि केतिरा कम कया। हींअर जेको आहे 2024 जे आम इलेक्शन जो ऐलान खां पोइ कहिड़ी तब्दीली चाहिनि था, कहिड़नि माण्हुनि खे वोट करणु चाहिनि था। 15 सालनि जे अंदरि जेके बि हुकुमरान अॻ में असां ते मुसलत कया विया त उन्हनि जी तव्हां पोज़ीशन ॾिसो त कोई बि कमु न कयो अथऊं, सवाइ उन्हनि जे पंहिंजे माण्हुनि खे नवाज़ियो अथऊं, पटियालनि खे ऑफिसर करे करप्शन में उन्हनि सां जेको आहे मुकमल हिसे पधी रहिया आहिनि। अहिड़ो बि असांखे रोशनी नज़र नथी अचे जेके इलेक्शन में उमेदवार खटे अचनि क़ौम जी ख़िदमत कनि। तव्हां ॾिसो हाणे जॾहिं नंढी इलेक्शन हुई BDR जी, उन BD जी इलेक्शन में भी इन्हनि मनपसंद माण्हू पंहिंजा हो काउंसलिंग ते भी वॾेरनि जा सरदारनि जा पुट बीहाया। इन जे करे बीहाया त क़ौम जे खज़ाने ते धाड़े हणण जे लाइ ऐं पंहिंजे माण्हुनि खे जेको आहे नवाज़ण जे लाइ बीहाया। माण्हुनि खे वोट ॾियो जेके असां आवाम जी कुझु ॿुधनि का मरणे पढ़ने में कमु अचनि, को ॾुखे वक़्त में कमु अचनि। हे त सिर्फ़ु दुआ घुरणी अथव इंशाअल्लाह 6-12 महीने। हाणे अल्हम्दुलिल्लाह कंहिंजी घरवारी मरी त अबे जी दुआ कर ॾाढो भलो हमारा, इहा ख़बर न तुंहिंजी धीअ मरी या पुटु मरी वियो, इहा ख़बर न हूंदड़, बसि दुआ घुरंदा थी। हाणे उन्हनि खे असांजी दुआऊं बि यादि ईंदियूं, शादी बि यादि ईंदा। हाणे असां लाइ हमदर्द थींदा। असां हाणे बि अपील कंदा शहर वासियुनि खे, ख़ुदा जे वास्ते के सुठे माण्हू खे उन खे वोट ॾियो जेको शहर जे लाइ भलाई करे, थुल शहर लाइ कमु करे। केतिरी माण्हू तब्दीली चाहिनि था, जेके गुज़िरियल हुकुमरान हुआ उन्हनि केतिरा कम कया, नए माण्हू तलाश में आया। माण्हू तब्दीली चाहिनि था पर मुतबादिल आहे कान। जेकॾहिं मुतबादिल हुजे त माण्हू जो सोच वीचार इहो आहे त असां नए चेहरे खे ॾिसूं, नए माण्हू खे ॾिसूं। पर जेके बि माण्हू अचनि था उहे वरी साॻिया लाटू साॻिया चुग। हिते वोट त जागीरदारी सरदारी निज़ाम सां आहे, बिरादरी तालुक़ सां आहे, पार्टी बेसिस ते त आउं सम्झां थो जेकॾहिं हिते वोट आहे उहो JUI खे आहे। इहा हक़ीक़त आहे, सॼी सिंध तब्दीली चाहे थी, पर ॿी पार्टी का शायदि इंट्रस्टेड न आहे। अलाए छा आहे हिते, न नून लीग थी अचे, न हो इमरान खान वारी पार्टी आई आहे, न का ॿी पार्टी कमु करे थी। हिते सिर्फ़ु पीपल्स पार्टी नज़र थी अचे। तंहिंजे करे माण्हुनि जी मजबूरी आहे PP खे वोट करणु। बाक़ी PP जो नेगेटिव वोट घणो आहे। अवाम जी ख़िदमत करे, सिर्फ़ु ईमानदार हुजे, अवाम जी ख़िदमत करे, अवाम में उथे वेहे, ओड़ो ई माण्हू कामयाबु वेंदो न हिते साईं। वोट घणो करे असांजे इलाइक़े में ट्राइबल निज़ाम आहे साईं, ज़ाती वोट थी था वञनि पिया। कुझु पार्टी जी परसेंटेज में आहे, मां सम्झां थो त 15% चई सघां थो मां त पार्टी खे वोट आहिनि, बाक़ी पर्सनल वोट अथव। माण्हुनि खे सही जेको आहे वोट कोन मिली आहे, माण्हुनि जा कमकारी में कोन थिया आहिनि, डेवलपमेंट बि सही न थी आहे, माण्हुनि खे रोज़गार जा ज़रिया बि न मिलिया आहिनि। तंहिंजे करे हुकूमत जो जेको आहे उहो फेल्यूअर आहे। बाक़ी माण्हू आम माण्हू त बेज़ार आहे। हाणे माण्हू जी ॻाल्हि इहा आहे त उनखे कीअं मैनेज करे, उनखे इकठो करे उन्हनि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कजे थो। उन जे लाइ हिकिड़ी सिंध जे अंदरि लीडरशिप जी जेको आहे ज़रूरत आहे, ऐं सिंध जे अंदरि हिकिड़ी गॾियल माण्हुनि में इज्तमाही सोच पैदा करण जी ज़रूरत आहे। ऐं माण्हू बेज़ार आहिनि, माण्हू चाहिनि था तब्दीली, पर आम माण्हू अकेले से त तब्दीली आणे नथो सघे। उन्हनि खे जेको आहे ज़ाहिर आहे हर इलाइक़े में माण्हू खे मैनेज करिणो पवंदो, माण्हू खे गॾु करिणो पवंदो। माण्हू बिल्कुलु तब्दीली चाहिनि था। ज़ाहिर आहे ॿी का नई क़यादत अचे, नवां माण्हू अचनि, नई चूंड थिए ऐं माण्हू पंहिंजो फ़ैसिलो कनि। असांजे माण्हुनि खे घुरिजे त पंहिंजो ज़ाती फ़ैसिलो कंहिं ॿिए जे चवण ते न कनि ऐं पंहिंजो वोट जेको आहे सही इस्तेमालु कनि। इलेक्शन कॉन्टेस्ट थिए थी ऐं उन में जॾहिं MPAs MNAs पंहिंजी इलेक्शन कैंपेन जॾहिं हलाइनि था त उन वक़्तु हुननि वटि अवाम खे ॾियण जे लाइ हिकिड़ा सब्ज़ बाग हुजनि था, हिकिड़ा ज़बरदस्त क़िस्म जा नारा हुजनि था, ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ करण जे लाइ, वोटर्स खे बेवकूफ़ करण जे लाइ उन वटि ताज़ियतूं हुजनि थियूं, उन वटि पुआ हुजनि था, उहो शादियुनि में शिरकत हुजे थी, पोइ भाकुरूं हुजनि थियूं। ऐं माण्हू सिंधी माण्हू सम्झे थो त हाणे हिननि खे वोट ॾींदासीं त हीअ असेंबली में पहुचंदा त असांजे बुनियादी हक़नि जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल कंदा। पर थिए छा थो, जॾहिं हू असेंबली में पहुचनि था त पोइ अवाम दुश्मन मनसूबनि ते अमल कनि था, अवाम दुश्मन पॉलिसियुनि खे कंटिन्यू करण जे लाइ असेंबलियुनि मां बिल पास कनि था। सिंध जो माण्हू हाणे थोरो बाशऊर थियो आहे। हिन दफ़े हिन जी इहा प्लानिंग न हलंदी, इहा गेम हिन जी न हलंदी ऐं सिंध जो माण्हू हुन सां मुक़ाबिलो कंदो। अहिड़ा भुतार ग़रीबनि ते जेको हावी आहिनि, उन्हनि में ख़ौफ़ वारी सूरत हाल पैदा करणु,
ऐं पैसे जी ताक़त ते बि वोट वठी था वञनि ऐं ख़ौफ़ ॾेई करे ग़रीबनि खां बि वोट वठी था वञनि। पर असां त इन में आहियूं त ख़ुदा करे जेको आहे अहिड़ो माण्हू अचे जेको हिननि सां मुक़ाबिलो करे कंहिं सुठे इन किरदार वारो, त तब्दीली ईंदी। माण्हू बि चाहिनि था त को अहिड़ो माण्हू अचे जेको इंसान दोस्त हुजे, त हिननि मां जान छॾायूं। वॾेरे जो वोट आहे ऐं सरदारी निज़ाम जो वोट आहे, जेको उहे मां चयो त पावर जे करे हुननि खे पुलिस खपे ऐं हुननि खे ॿधाइणु छोड़ाइणु जेको आहे उहो उन्हनि जे मर्ज़ी सां थिए, उन जे ई करे हुननि जो कंट्रोल आहे। जेकॾहिं इंतिज़ाम गवर्नमेंट जेकॾहिं का या जेके आला इदारा आहिनि, अगरि उहे चाहिनि न्यूट्रल इलेक्शन न, त पीपल्स पार्टी बिल्कुलु हाराईंदी। 15 साल MP जी सीट ते रखियो आहे, उन असांजा स्कूल तबाह कया, सरकारी स्कूल तबाह कया, सरकारी अस्पताल तबाह कया। ठुल जे लाइ मिठो पाणी कोन। चाहे थो त को नओं कैंडिडेट अचे, इंशाल्लाह नओं कैंडिडेट ईंदो। उमेद आहे हिन कैंडिडेट मां। हिन दफ़े सम्झूं था त 15 साल जेके अवाम लोड़ी आहे, वरी अहिड़ी ग़लती न कंदो, इन ई खे वोट ॾियणु नथा सम्झूं त इन खे वोट मिलंदो। तव्हां ॿुधाइजो त हाणे 2024 जो इलेक्शन जो ऐलान थियो आहे, छा सम्झो था त जेके गुज़िरियल हुकूमतूं गुज़िरियल जेके नुमाइंदा उन्हनि कहिड़ा कम कया, हाणे नए माण्हू जो तव्हां चेंजिंग हुजणु घुरिजे? छा कमु कयो अथनि? अहिड़ो को कमु असांखे नज़र कोन थो अचे जो कमु कयो अथनि, या आवाम जी ॾिसो महांगाई केतिरी थी गुज़री आहे। जेको ग़रीब माण्हू अॼु उन्हनि जी चेल टुटी पई आहे, जेके खाइण लाइ हिकु वेलो खाइनि था, ॿिए वेले जे लाइ परेशान आहिनि। ये वॾेराशाही आहे, सभु शइ आहे पीपल्स पार्टी आहे। हिते को अहिड़ो माण्हू को बाइज़त माण्हू जेकॾहिं अची वञे त तमामु बहितरु आहे। जेकॾहिं न त पोइ इहो माज़ी में जेका हालति ठुल सां हर इलाइक़े ते थींदी अचे थी पई, जेकॾहिं साॻा ई नुमाइंदा ईंदा त साॻी हालति थींदी। बसि पोइ हाणे अलाह करे को बहितरीनु नुमाइंदो अची वञे त बहितरु आहे, न त इहे ई नुमाइंदा हुजनि जेकॾहिं पंहिंजे कम खे सही कनि, बहितरु कनि, त तमामु बहितरु थींदो। असां इंशाल्लाह जेकी कोशिशि थींदी वरी नेशनल लाइ जेको असां सोचींदासीं, असां जेको सम्झंदा सम्झी उहो वोट उनखे कंदासीं।